जय झूलेलाल दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी थाधल कीअं ठाहिजे, जेका गर्मियुनि में स्पेशली सिंधी घरनि में ठाही वेंदी आहे। बिल्कुलु आसान मेथड आहे इन जो। कुझु शयुनि जो इस्तेमालु थींदो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदसि कहिड़ी शइ केतिरी खणणी आहे, त वीडियो एंड ताईं ज़रूरु ॾिसिजो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। थाधल ठाहिण लाइ जिन शयुनि जो इस्तेमालु थींदो हिकु हिकु करे मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जेके क्वांटिटीज़ हाणे मां ॿुधाए रही आहियां उहो हिकु बॉटल जे लाइ आहे, यानी हिकु बॉटल थाधल ठाहिण लाइ असांखे छा छा खपंदो ॾिसो। सभिनी खां पहिरियों असां खणंदासीं ख़सख़स हिकु चमचो, 20 ग्राम पवारी सीड्स, हिकु गुल जा ॿिज हूंदा आहिनि। 10 ग्राम खणंदासीं असां गुलाब जूं पतियूं, हिकु वॾो चमचो सौंफ, 2 चमचा जीरो, 1 चमचो कारा मिर्च सॼा, 15 बादामियूं, 20 ग्राम खणंदासीं हिंदाणे जा ॿिज। जीअं असां पवारी सीड्स खया आहिनि तीअं असां हिंदाणे जा ॿिज बि खणंदासीं। 5-6 नंढा फूटा। इहे सभु शयूं जेके आहिनि असां विझंदासीं हाणे मिक्सी जार में। इन्हनि खे असांखे पीसणो आहे और हीअ क्वांटिटी जेका आहे हिकु बॉटल थाधल ठाहिण लाइ आहे। अहिड़े ई नमूने तव्हांखे जेतिरी बॉटल्स ठाहिणियूं हुजनि उन जे हिसाब सां असांखे मसालो विझणो आहे। त अॼु मां ठाहे रही आहियां 4 बॉटल्स, त एतिरो ई मां 4 दफ़ा मसालो विझंदसि हिन में। त जीअं मां ॿुधायोमांव इहे सभु शयूं मिलाए हिकु बॉटल जे लाइ मसालो आहे। त अहिड़ो ई मां अॼु 4 बॉटल्स ठाहे रही आहियां। त 4 बॉटल जो मसालो मां हिन में खणंदसि और गॾु हिन में विझंदसि सुंड यानी अदरक जो पाउडर। हिकु वॾो चमचो विधो आहे 4 बॉटल्स लाइ, त हिकु बॉटल लाइ पवंदो ॻच चमचो यानी 1/4 स्पून। और हिननि खे असांखे पीसणो आहे। इहो असांजो थाधल जो पाउडर तयारु थी वियो आहे, जंहिंखे ठंडाई बि चवंदा आहिनि। हाणे खणंदासीं हिकु बासण, उन में विझंदासीं असां खंडु। त हिकु बॉटल जे लाइ पवंदी 750 ग्राम खंडु। त 4 बॉटल्स ठाहे रही आहियां मां, त 4 बॉटल्स लाइ पवंदी 3 किला खंडु। इन में विझंदासीं असां पाणी। हिकु बॉटल ते 1.5 लीटर पाणी पवंदो आहे। त अहिड़े नमूने मां हिते 4 बॉटल्स लाइ पाणी विझंदसि। पाणी विझी इनखे चङी तरह मिक्स करणो आहे। खंडु रिझणु चालू थी वेंदी। इन खां पोइ असां इनखे टकाईंदासीं गैस ते। त पहिरियों चङी तरह मिक्स कंदासीं इनखे, जीअं खंडु तरे में ॼमे न। इन खां पोइ हाणे इनखे टकाइण लाइ असां रखंदासीं गैस ते। जे गैस ते रखंदासीं खंडु रिझणु चालू थी वेंदी। खंड में कुझु कचिरो बि हूंदो आहे, त उनखे साफ़ करण लाइ खीर जो इस्तेमालु करणो आहे। खीर विझण खां पोइ जीअं टकाईंदासीं त जेको बि हिन में कचिरो हूंदो खंड में उहो मथां तरी ईंदो गज सां गॾु। पर जेका मां खंड यूज़ कई आहे उहा काफ़ी हद ताईं साफ़ आहे, त इन में इम्प्योरिटीज़ न आहिनि और इहा काफ़ी हद ताईं साफ़ आहे। सो गज जे रूप में जेको कचिरो हूंदो मथे तरी ईंदो और तव्हांखे उहो मथां मथां कढी वठिणो आहे। चाशनी खे साफ़ करण खां पोइ इनखे हिकु दफ़ो वरी टकाईंदासीं और टकाइण खां पोइ असां हिन में विझंदासीं मसालो जेको असां पीसे रखियो होसीं। और चङी तरह मिक्स करणो आहे जीअं हिन में ॻुड़ा न हुजनि। ईअं ॾिसंदव त तव्हांखे लॻंदो जाम छिडो छिडो आहे, पर असां हिनखे टकाईंदासीं त इहो धीरे धीरे घाटो थींदो वेंदो। और 15 खां 20 मिंट असां हिनखे टकणु ॾींदासीं और धीरे धीरे हिन जो कलर बि बदिलजंदो वेंदो। इन खां पोइ गैस बंदि करे वठंदासीं, इनखे थधो थियणु ॾींदासीं। थधे थियण खां पोइ वरी इन जे मथाश्रे तां जेको मसालो आहे उहो कढी वठंदासीं ऐं इनखे असांखे पीसणो आहे। त इहो मसालो पहिरियों कढंदासीं, इनखे मिक्सी जार में खणणो आहे ऐं पोइ इनखे पीसणो आहे। कुझु माण्हू हिकु ई दफ़े में टकाए करे बसि इन थाधल जो इस्तेमालु कंदा आहिनि, पर 2-3 दफ़ा जेॾी महिल असां मसाले खे पीसे वापसि विझंदा आहियूं त जेका थाधल ठहंदी आहे उहा ॾाढी बढ़िया ठहंदी आहे। त हिन तरह ॾिसो असां मथाश्रे तां सॼो मसालो कढी वठंदासीं ऐं इनखे विझंदासीं असां मिक्सी जार में और इहो पीसे करे वरी वापसि हिन में ई विझणो आहे। ॾिसो इहे मसालो मां पीसे रखियो आहे। मिक्स कंदासीं वरी वरी इनखे टकाईंदासीं। टकाए करे 5-10 मिंट वापसि धीमी बाहि ते असां इनखे छॾींदासीं और जीअं जीअं टकाईंदासीं इहो घाटो थींदो वेंदो। ॾिसो कंसिस्टेंसी अञा शिडी आहे, पर अञा 3 दफ़ो वरी जेॾी महिल असां कंदासीं त उन में इहो काफ़ी घाटो थी वेंदो। हाणे 3 दफ़ो मां वापसि हिन में मसालो विधो आहे, वरी इनखे टकाए रही आहियां और धीरे धीरे इहो जेको आहे घाटो थींदो वञे थो और थधे थियण खां पोइ बि इहो घाटो थींदो आहे। ॾिसो थधे थियण खां पोइ इन जो कलर ऐं कंसिस्टेंसी बि हथु लॻाए ॾिसंदव त तव्हांखे इहो चिपचिप लॻंदो। इन खां पोइ इनखे पहिरियों थधो करणो आहे। थधे करण खां पोइ असां इनखे छाणींदासीं, मसालो सॼो अलॻि करे वठंदासीं।
इहा असां सिंधियुनि जी गर्मीअ जी स्पेशल थाधल तयारु आहे जेका ॾाढी टेस्टी आहे और सभिनी खे वणंदी आहे इहा। कुझु माण्हू हिनखे पीअंदा आहिनि खीर में और कुझु पीअंदा आहिनि हिनखे पाणीअ में। त थाधल खे असां छाणे वठंदासीं। छाणण खां पोइ इनखे असां बॉटल्स में भरे रखंदासीं। ध्यानु रहे बॉटल्स जेके आहिनि बिल्कुलु साफ़ु सुथरियूं और सुकल हुजनि जीअं असांजी थाधल ख़राबु न थिए। और ठहण खां पोइ इनखे असांखे फ्रिज में रखिणो आहे। त मां हिते 4 बॉटल्स रेडी कयूं आहिनि। थाधल पीअण जे लाइ थाधल खे असां ग्लास में विझंदासीं। उन में विझंदासीं बर्फ़ ऐं पाणी विझी थधी थधी थाधल जेका आहे पाणी में ठाहे पी सघिबी आहे। और ॿियो तरीक़ो आहे थाधल खे पीअण जो, इनखे खीर में पीजे। त थाधल खणंदासीं, उन में बर्फ़ विझंदासीं और पाणीअ जी जॻह ते असां खीर जो इस्तेमालु कंदासीं। त कुझु माण्हुनि खे इहा पाणीअ में वणंदी आहे, त कुझु माण्हुनि खे इहा खीर में वणंदी आहे। हीअ असांजी सिंधी थाधल तयारु आहे, ॾाढी टेस्टी, ॾाढी वणंदड़। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो इहो वीडियो कीअं लॻो।